अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाबा आला मौजू हमद। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकी करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे। अल्लाह ॼाणंदड़ आहे, निगहबान आहे। अल्लाह ॼाणंदड़ आहे, निगहबान आहे। अल्लाह सत्तार गफ़ार आहे। अल्लाह निहायत बाज़ारो आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकिन करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे। अज़ीम ख़ुदा अल्लाह हर क़िस्म जी तहज़ीम ऐं आला शान आहे। अज़ीम ख़ुदा अल्लाह हर क़िस्म जी तहज़ीम ऐं आला शान आहे। अल्लाह जी रहमत वसी आहे। अल्लाह आम ऐं ख़ासि ते अहसान ऐं रहम कंदड़ आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकिन करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे। या अल्लाह ख़ैरो बरकत, ख़ैरो आफ़ियत, जान माल जी हिफ़ाज़त कर। आसमानी ज़मीनी आफ़तुनि खां हिफ़ाज़त कर। सभु मुश्किल आसान करण फरमा। या अल्लाह ख़ैरो बरकत, ख़ैरो आफ़ियत, जान माल जी हिफ़ाज़त कर। आसमानी ज़मीनी आफ़तुनि खां हिफ़ाज़त। सभु मुश्किल आसान करण फरमा। अल्लाह अमन सलामती ॾींदड़ बाज़ारो, या नाफ़िय या तवाब वॾो महिरबान आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकी करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे। या हय या क़यूम तुंहिंजी रहमत जा तलबगार आहियूं। मुंहिंजा मौला असां ते पंहिंजो फ़ज़्ल ऐं करम फरमा। या हय या क़यूम तुंहिंजे रहमत जा तलबगार आहियूं। मुंहिंजा मौला असां ते पंहिंजो फ़ज़्ल ऐं करम फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन जेको महबूद बरहक मक़सूद मुतलक़ आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकिन करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे। सभु हमद एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे। सभु हमद एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान रहीम, ख़ालिक मालिक अल रहमान रहीम। आसो में तूं पुॼाए मतिलब मिठो जा नेक मक़सद हासिल थियनि। सिहत तंदुरुस्ती हज़ार नेमत अता फरमाए। अल्लाह अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन, क़ादिर करीम रहमान रहीम अल राहिमीन आहे। बेशक अल्लाह ई वॾो रिज़्क़ ॾियण वारो, कुवत वारो, कुदरत वारो आहे। बदिलो ॾे नेकिन करण वारनि खे निहायत सुहिणो अल्लाह कारसाज़ आहे।